में पुलिस जो बालादी मोरी वेझो दुआरिन सां मुबैना पुलिस मुक़ाबलो पेश आयो आहे। हालाणी थाणे जी हद बलाणी लिंक रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबले अंदर हिक दुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। ज़ख़्मी दुआरी जी सुञाणप अमीर अली कीरियो जे नाले सां थी। ज़ख़्मी दुआरी खे पुलिस मार्फत मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कुबो सईद खान वेझो शाह वसायो लॻ गवादर मोटरवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार ऐं वैन ड्राइवर सख़्त ज़ख़्मी थी पिया। मोटरसाइकिल सवार जी सुञाणप नबी बख्श बिरोई ऐं आसिफ़ मुगेरी जे नाले सां थी, जॾहिं त वैन ड्राइवर जी सुञाणप ज़ाहिद अली बोजाणी जे नाले सां थी। ज़ख़्मियुनि खे पुलिस मार्फत तिबी इमदाद लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कंबर जे ॻोठ पंवारा वासियुनि पारां महीनो अॻु क़त्ल थियल नौजवान ख़ालिद चांजो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एसएसपी कंबर ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते मक़तूल जी माउ सोनारी ख़ातून ऐं ॿियनि चयो त पुट खे खंभे जाबलू इलाइक़े में क़त्ल कंदड़ 4 जवाबदारनि ख़िलाफ़ गेबी देरो थाणे ते केस दाख़िल करायो, पर पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी करण में नाकाम नज़र अची रही आहे। उन्हनि आईजी सिंध, डीआईजी लाड़काणू ऐं एसएसपी कंबर खां मुतालबो कयो पुट जे क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। डोकरी में शेख बिरादरी के माण्हुनि पारां पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ डोकरी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन मौके ते मोहब्बत अली शेख, नसीर शेख ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पुलिस मंशियात जे आदि 2 भाइरनि की गिरफ़्तारी के बहाने सां तंग करे रही है। उन्हनि चयो त असांजा 2 भाइर मंशियात जा आदि थी विया, जंहिं सबब उन्हनि 2 भाइरनि सां लातालुकी कई, पर पुलिस उन बावजूद बि संदन गिरफ़्तारी के बहाने सां असांखे तंग करे रही है। उन्हनि मुतालबो कयो त इख़्तियारी मामले जो नोटिस वठनि। नवाबशाह में काज़ी अहमद वासी मसमात पारस कोरी पंहिंजी न्याणी ऐं पुट समेत ॾेरनि पारां मुड़ुस जी मिल्कियत ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते पारस कोरी मीडिया खे ॿुधायो त 3 साल अॻु मुड़ुस मुमताज़ कोरी जी वफ़ात खां पोइ ॾेर मोहम्मद इब्राहिम, हाशिम ऐं गुल हसन समेत ॿियनि मुड़ुस जी 1.5 एकड़ ज़रई ज़मीन ऐं घर जे प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो आहे। उन्हनि डीआईजी ऐं एसएसपी शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त असांजी ज़मीन ऐं प्लाट तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे।